जो रात कंदकोट जे धरणे ते जंहिं तरीक़े से अंधाधुंध फायरिंग कई वही आहे, माण्हुनि खे ज़ख़्मी कयो वियो आहे, उन जे मथों वरी जेका आहे आंसू गैस जा छेल लाया विया आहिनि। पुलिस गर्दी जी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे इन शर्मनाक किरदार जी मां सख़्त अल्फाज में मुज़म्मत थो कयां। जमात इस्लामी इन अमल के खिलाफ़ सरापा एहतजाज है। मां पंहिंजे कारकुनान के इहा अपील ऐं गुज़ारिश थो कयां त जेकॾहिं बबरलो जे इन तारीख़ साज़ धरणे के अंदर जैं अवाम के अंदर उहा ताक़त तवानाई जोश जज्बो वलवलो पैदा किया सिंधी क़ौम के अंदर हर ज़बान ॻाल्हाइण वारे के अंदर है वह तवानाई एनर्जी पैदा कई आहे। जेकॾहिं इन धरणे के खिलाफ़ जेकॾहिं पुलिस गर्दी पाकिस्तान पीपल्स पार्टी पांजो शर्मनाक किरदार अदा कंदे जेकॾहिं इन धरणे के ख़त्म करने के लाइ को कदम जेकॾहिं खणे थी त मां पंहिंजे पुरअमन कारकुनान के अपील कंदुमि त उहे जेके बबरलो बाईपास से उते पहुचन इन रियासती ज़ुल्म ऐं जबर जो मुक़ाबलो करण के लाइ पुरअमन तरीक़े से उनजो एहतजाज कन त मां इहा असांजी पुरअमन जिदोजहद इंशाअल्लाह ताला जमात इस्लामी पंहिंजे प्लेटफॉर्म तां भी दरिया बचाओ कमेटी के तरफा भी सिंध जो जो अवाम भी हर ज़बान से ॻाल्हाइण वारो इन वाले से पांजो एहतजाज करे रहियो आहे। असांजी इहा सभिनी गॾियल तबक़ात जे तरफा इहा जिदोजहद इंशाअल्लाह असांजी जारी और सारी रहंदी। मां ख़िराज तहसीन इन मौके ते वकला के भी पेश कयां थो त जिन वकला मुसलसिल कई ॾींहंनि खां बबरलो जे धरणे के अंदर मौजूद आहिनि, घोटकी के धरणे के अंदर मौजूद आहिनि, कराची के अंदर मौजूद आहिनि, डेरा मोड़ के अंदर मौजूद आहिनि, कंदकोट के अंदर मौजूद आहिनि, कल रात नए दरे में भी वो ज़बरदस्ती है उन कैंप के उन धरणे के ख़त्म करने की कई वही है। मां ख़िराज तहसीन अवाम के भी वकला के भी हर तबके के पेश कयां थो त जैं जज्बे जो इज़हार किया इंशाअल्लाह कामयाबी असांजी आहे, फतह असांजी थींदी शिकस्त सां फाश ये कुवतूं थींदियूं पाकिस्तान के खिलाफ़ सिंध के खिलाफ़ ये साज़िशूं जोटे रहिया आहिनि। इंशाअल्लाह ये असांजी जिदोजहद जारी और सारी रहंदी। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।